तहरीक इंसाफ़ पारां रावलपिंडी में एहतजाज किया वेंदो। कलम 144 लागू इंतजामिया तरफां सख्त इंतजाम किया विया। शहर के दाख़िली रस्तन ते कंटेनर लगाया विया। अमन अमान की सूरतयाल बरक़रार रखण लाइ रेंजर्स के भी मुक़रर कयो वियो। इसराइल जो बैरूत ते हमलो 6 ॼणा शहीद 100 ज़ख़्मी। शहीद थियलनि जो अंग 720 थी वियो। केतिरियूं ई इमारतूं तबाह। मलबे हेठां केतिरा ई माण्हू दॿिजी विया। वधीक शहरनि जे फ़ौत थियण जो ख़दशो। इसराइल जो बैरूत में हिज़्बुल्लाह जे हेड क्वार्टर ते हमले में हिज़्बुल्लाह सरबराह हसन नसरुल्लाह महफ़ूज़ रहियो। संदसि धीअ शहीद थी वई। हमले खां पहिरीं इसराइल अमरीका खे आगाह करे छॾियो हो। इसराइली मीडिया जी दावा। ईरानी मीडिया मूजिबि हसन नसरुल्लाह इसराइली हमले में महफ़ूज़ रहियो आहे। इसराइल बैरूत हमले खां अॻु आगाह न कयो हो। हमले सां अमरीका जो को बि वास्तो नाहे। अमरीकी दिफ़ाई इदारे पेंटागन जो लिबनान बयान जॾहिं त लिबनान जी वज़ीर आज़म जो बैरूत ते हमलो अफ़सोसनाक करार। वज़ीर आज़म पारां फ़लस्तीनी मसइले जो हल बरियासती फार्मूला करार। फ़लस्तीन के फौरी तौर गॾियल क़ौमुनि जो मेंबर तस्लीम करण जो मुतालबो। फ़लस्तीनियुनि जा घर मलबे जो ढेर बणिजी विया आहिनि। दुनिया अखियूं कीअं थी बंदि करे सघे। फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म खे नज़रअंदाज़ कंदड़ इंसान चवराइण जे क़ाबिल आहिनि। बेगुनाह फ़लस्तीनियुनि जी शहरनि जे क़त्लेआम ते ख़ामोश नथो रही सघे। रुगो मुज़म्मत काफ़ी नाहे, वॾा मुल्क हरकत में अचनि। गज़ा में रत ऐं बाहि जी रांदि बंदि कराई वञे। आलमी बिरादरी खे जरादार अमुन ख़ातिर पंहिंजो किरदारु निभाइणो पवंदो। फ़लस्तीनी रियासत क़ाइमु करे बैतुल मुक़दस खे गारी जो शहर बणायो वञे। शहबाज़ शरीफ़ गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबलीअ खे ख़िताब। संदसि चवणु आहे त वालियल कश्मीर में भारत तरफ़ां इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। कश्मीर जो मज़लूम अवाम हिकु सदी खां पंहिंजो हक़ घुरी रहियो आहे। भारत 5 अगस्त 2019 जे हिक तरफ़नि क़दमनि खे फ़ौरी वापसि वठे। भारत जी कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। नंदू लॻ थरकोल रोड ते 2 कारनि में टक्कर। 1 ॼणो फ़ौत, 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। फ़ौती जी सुञाणप हैदराबाद वासी रमेश नाले सां थी। फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इंडस अस्पताल बदीन नियो वियो। टंडोली यार में पुलिस की कार्रवाई। कार में वॾे अंग में हथियार ऐं गोलियूं हथ। पुलिस मूजिब कार में कराची खां हथियारनि खे मुंतक़िल कयो पियो वञे। गाॾी तहवील में वठी बी सेक्शन थाणे ते मुंतक़िल। वधीक जांच जारी।